जिन्होंने कम खबर इंदालू पटीदन लग गोड यूसुफ राजपर जा रहवासी सच्चल राजपर आजिज राजपर ऐं दीदार अली राजपर अवामी प्रेस क्लब पटीदन पहुंची बासरन जे नाजाज़न ऐं पटीदन पुलिस खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। जिन्हनि संग रिपोर्टर आहिनि पटीदन खां ज़मीर हुसैन राजपर। अचोत वधीक ॾिसूं था ज़मीर हुसैन राजपर जी हीअ रिपोर्ट। दीदार अली राजपर छा मसलो तव्हांजो? भाउ असांजे मुंहिंजो सौट आहे सच्चल राजपर आजिज राजपर ते अॼु कातराणो हमलो थियो। उन खां पोइ मसइलो इहो आहे जो असां पुलिस खे इन्फॉर्म कयो, ठीकु न, चौकी पुलिस वारी जेको आहे सो उहा पुलिस वारी चौकी बि उन्हनि फ़ौरन जे पोयां लॻी, ठीकु आहे। हिन में आम शहरी बि हुया, आम शहरी पुलिस वारनि जे गॾु पोयां लॻा। उनमें उन्हनि फ़ौरन पुलिस वारनि ते फायरिंग कई आहे, वरी पुलिस वारनि उन्हनि ते फायरिंग कई आहे। एतिरे करे जो पुलिस उन्हनि खे वञी पहुती आहे। हिकिड़ो माण्हू उन्हनि खां भॼी आहे, हिकिड़ो माण्हू उन पुलिस सरेआम पकड़ियो आहे। वरी उहो माण्हू पकड़े जेको आहे हुननि चयो त भाउ हिते आई रेलवे पुलिस पटीदन जी, उन चयो त भाउ हदि असांजी आहे, असां माण्हू जेको आहे तव्हांखे हीअ न ॾींदासीं, हदि असांजी आहे। इहो सभु पिस्टल जेको आहे उहो पिस्टल समेत उहो गिरफ़्तार कयो आहे माण्हू। रेलवे पुलिस उन्हनि खे ॾिनो आहे, शइ कयो आहे। डिस्ट्रिक्ट पुलिस खां एतिरो न थियो आहे त भाउ ॾोह असांजे हद में थियो आहे त उहो माण्हू असां वठूं न, डिस्ट्रिक्ट पुलिस उन्हनि खां वठे उहो पिस्टल समेत उहो माण्हू जेको आहे हींअर असांखे ख़बर पई त भाउ उहो थाणे में रेलवे वारो वेठो आहे, उहो माण्हू छॾे हिननि पिस्टल बि उन्हनि खे ॾेई छॾनि। घणा माण्हू आहे जेके फायरिंग कंदा? 3 माण्हू आहे सर। नाला वंजा? ज़ोएब अली राजपर ऐं सदाम राजपर, टियों नामालूम माण्हू आहे उन। हा उहो शायदि जेको आहे हिकिड़ो ज़ोएब राजपर, उनजी ड्यूटी रेलवे कॉलोनी में आहे, रेलवे में आहे, ठीकु आहे न सर। ॿियो आहे सदाम राजपर आहे, ठीकु न सर। पोइ हुननि एतिरे क़दुरु जेको आहे उन्हनि सरेआम उन्हनि खे बाक़ाइदे पकड़ियो आहे, शहरनि पकड़ियो आहे, हर शइ कई आहे, हर ॻाल्हि पिस्टल समेत हुते सूरत सां जेको आहे पुलिस उन्हनि खे पकड़ियो आहे। त उते हद ई जेको आहे रेलवे पुलिस आई त उन्हनि जो हदि असांजी आहे, असां तव्हां हीअ असां पंहिंजे कस्टडी में रखंदासीं। एस एच ओ हुते वियो आहे, उन्हनि एतिरे क़दुरु जो उनखे डिस्ट्रिक्ट पुलिस जे हद में असां जॾहिं असां नाजाइज़ी थी आहे त डिस्ट्रिक्ट पुलिस जो कमु आहे त उन्हनि खां माण्हू वठे न, उहो न वरितो, हर शइ थियो आहे। असां मजबूरन थी असां पोइ असांजो हक़ु हुयो, असां पंहिंजो रोड ब्लॉक कयो आहे। रोड ब्लॉक करण खां पोइ एस एच ओ आयो आहे, उन असांखे जेको आहे हिकिड़ी बदतमीज़ी कई आहे त तव्हां थींदा कहिड़ो, मां तव्हां ते एफ आई आर थो करायां, मूंखे असांखे एस पी साहिब जो हुकुम आहे त असां हिननि ते माण्हू ते एफ आई आर करो, हिननि खे अंदरि कयो। नाइजाइज़ी बि असां सां थी, हर शइ असां सां थी। सॼे शहर बि ॾिठो त उन्हनि खे पुलिस पकड़ियो बि आहे हथियार समेत, ऐं उन्हनि माण्हुनि ते पुलिस ते हुननि फेर कया आहिनि, पुलिस हुननि ते फेर कया आहिनि। पोइ बि एॾी अंधेर नगरी लॻी पई आहे। हीअ किथां जो कानून आहे? छो असां सां एॾी नाइजाइज़ी? पोइ असां छा कयूं सुभाणे सर? सर असांजो मुतालबो इहो आहे त इन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, इन्हनि ते एफ आई आर थी वञे, इन्हनि खे कट ॾे, इन्हनि खे सज़ा अचे। अॼु असां सां थिया, सुभाणे माण्हू ॿिया ॿिए कंहिंसां बि करे सघनि था। राणा जमशेद साहिबु उन असां सां अॼु वॾी नाइजाइज़ी कई आहे। हुन या त पैसा वरिता आहिनि, हर शइ कई आहे। जॾहिं हुनखे ख़बर बि आहे त मुंहिंजे जवाननि ते हुननि फायरिंग बि कई आहे ऐं मुंहिंजे जवाननि फायरिंग बि कई आहे, त उन्हनि जे लाइ का एक्शन खणण लाइ तयारु न आहे। वरी बताए असांजो मां तव्हां रोड बंदि कयो आहे, मां तव्हां ते एफ आई आर थो कयां। असां आला अख़्तियारनि खां असां हिकिड़ो मुतालबो था कयूं त जेको आहे असां इंसाफ़ कयो वञे। एस पी साहिबु, एस पी नौशर फिरोज़, डी एस पी नौशर फिरोज़, डी आई जी शहीद प्रेस कॉन्फ्रेंस करे जीअं ई पंहिंजे ॻोठु यूसुफ राजपर नौशर फिरोज़ रोड सां वञी रहिया हुआसीं त ज़ोएब राजपर, सदाम राजपर ऐं हिकु नामालूम असांजे गाॾीअ जे आॾो 125 ते अची असांजे मथां फायर कयनि। फायर करण खां पोइ हू शहर ॾे भॻा, असां हुनजे पोयां ऐं ॿिया बि माण्हू जेके हुआ मोटरसाइकिलनि वारा हुननि जे पोयां। मां पुलिस पिकट खे इन्फॉर्म कयो त असां ते माण्हू 3 माण्हू हुन 125 ते गोलियूं हलाए ऐं शहर ॾे पिया था अचनि, तव्हां मोरीअ ते हुननि खे रोकियो। उन खां पोइ असां बि 200 गज़ जे फ़ासिले ते हुननि जे पोयां हुआसीं। पुलिस चौकी जे साम्हूं हुननि जी गाॾी रक्शे में लॻी आहे, पोइ बि हुननि खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी। उन जे बावजूदि जॾहिं पुलिस हुननि जो पीछो कंदी अॻिते वई ऐं माण्हू शहरी त हुन पुलिस जे मथां फायरिंग कई, पुलिस बि हुननि जे मथां फायर कयो। पुलिस रिवायती किरदारु अदा करे हुननि खे जेको हिकिड़ो सरकारी मुलाज़िम रेलवे जो, रेलवे मुलाज़िम खे अथॉरिटी आहे त हू हथियार खणी कंहिंखे मारण जी कोशिशि करे, हू थाणे में भॼी वियो। उते पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो ऐं पुलिस रेलवे वटि पिस्टल समेत हू गिरफ़्तार आहे। पर डिस्ट्रिक्ट पुलिस खे जॾहिं असां चयो त हमिलो असां ते थियो आहे, तव्हां हुनखे खणी अचो थाणे ते, त असां हुननि जे मथां कानूनी कार्रवाई कंदासीं। जॾहिं पुलिस असांखे को बि जवाबु न ॾिनो त असां पुर अमन शहरी असां चयो त असां मुज़ाहिरो करे ऐं कानून खे बालातर सम्झी करे असां उन्हनि ॾोहारनि जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कयो। पुलिस एस एच ओ राणा जमशेद असां मौतमार धमकियूं ॾिनियूं ऐं हुन चयो त धरणो ख़तमु कयो, न त मां तव्हां सां घटि न कंदुसि। मां डी एस पी नौशर फिरोज़, एस पी नौशर फिरोज़, डी आई जी शहीद बेनज़ीराबाद, आई जी सिंध,
सेशन कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं आर्मी चीफ खां मुतालबो थो कयां छा हिकिड़ो SHA खे इहो ऑर्डर आहे त केरु कंहिं ते कातलानो हमिलो करे ऐं पुलिस वारो SHO या रुश्वत वरिती अथई या हुनजे पोयां कंहिं ॿिया ॻुझा हथ आहिनि। राणा जमशेद मूंखे चयो त मां तोखे कूड़नि केसनि में फासाईंदुसि ऐं तोखे मारे छॾींदुसि या धरणो ख़तमु करे हुननि जे मथां FIR न करां। मां SHA खे चयो त तूं पुलिस वारो आहीं, SHO आहीं, तुंहिंजो कमु आहे असांखे तोहफ़त ॾियणु। SHA पोइ का ॻाल्हि न ॿुधी। मां सभिनि वस वारनि खे अपील थो कयां ऐं उन्हनि खां गुज़ारिश थो कयां त SHO राणा जमशेद ऐं मूं ते जिन कातलानो मूं ते मुंहिंजे मामा ते कातलानो हमिलो कयो आहे आजिज़ राजपर ते, ज़ोएब राजपर, सदाम ऐं टियों नामालूम, उन्हनि खे गिरफ़्तार करे पाण मुरादो हुननि ते केस दाख़िल करे